बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़नी या महिरबान घणो। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। मां अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में अव्हां सभिनीनि खे हमेशह जीअं दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। गुड मॉर्निंग, सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। अॼु जो ॾींहुं जुमे जो आहे ऐं जुमे जो ॾींहुं हमेशह चवंदी आहियां त ख़ूबसूरत ॾींहुं हूंदो आहे। सभु ॾींहं सुठा थियनि था, सभु ॾींहं भलारा हूंदा आहिनि, पर जुमे जे ॾींहं जी हिकिड़ी पंहिंजी फज़ीलत ऐं अवलियत हूंदी आहे। जुमे जे ॾींहं खे उहा अवलियत ऐं फज़ीलत हासिलु आहे। उन हवाले सां प्रोग्राम खे ज़रूरु अॻियां कंडक्ट करणु चाहींदमि, छो त हिकिड़ो प्रॉपर स्केड्यूल हूंदो आहे प्रोग्राम जो सूमर खां वठी जुमे ताईं। त पोइ जुमे जो जेको प्रोग्राम हूंदो आहे जुमे जे हवाले सां करणु मूंखे ॾाढो पर्सनली सुठो लॻंदो आहे। स्टार्टिंग में कुझु अहम ॻाल्हियूं जेके अव्हां सां कंदासीं। मौसम जी जेका सूरत हाल आहे उन खां तव्हां सभु वाक़िफ़ु आहियो। मौसम जी सूरत हाल कुझु इन तरह आहे, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अव्हांखे ख़बर आहे त पोयां जेके ॾींहं रहिया तमामु सख़्तु गर्मी ऐं उन खां पोइ मिटीअ जा तूफ़ान ऐं उन खां पोइ जेको आहे सो मींहं वसणु शुरू थिया आहिनि। थर बि वसियो आहे। थर चयो वेंदो आहे त जॾहिं थर वसंदो आहे त पोइ यकीनन उहो थर ॾाढो असांखे ख़ूबसूरत लॻंदो आहे। थर जा मारवाड़ा तमामु घणा ख़ुशि थी वेंदा आहिनि ऐं जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे थर वसे थो त पोइ उहा ख़ुशहाली ज़रूरु हूंदी आहे। जेके बि मींहं आहिनि रहमत जा मींहं थियनि, इहा असां अव्हां सभिनीनि जी यकीनन दुआ आहे। उन खां अलावा मौसम जी सूरत हाल कुझु इन तरह आहे त इस्लामाबाद, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मींहुं वठो आहे। बाक़ी कराची वारनि जे लाइ बि ख़ुशख़बरी आहे त मींहं जेको आहे उनजी अॻकथी कई वई आहे। मींहं जेको आहे सुठा मींहं वसंदा। राति खां वठी सॼे मुल्क में मींहं जी अॻकथी कई वई आहे ऐं PDMA पंजाब जेको आहे सो उहो जेको आहे अलर्ट जारी कयो आहे त तूफ़ानी बारिश जेको आहे सो उहा बि थींदी। सो अव्हां जूं जेके सोलर प्लेट्स आहिनि या अव्हां जो तमामु जेको एहतमाम पंहिंजे घरनि में हिकिड़ो हूंदो आहे, सिस्टम हूंदो आहे, सेटअप हूंदो आहे, उनजो तमामु घणो ख़्यालु कजो। स्पेशली सोलर प्लेट्स जो तमामु घणो ख़्यालु कजो, छो त मींहं त ॿुधाया वञनि पिया पर उन सां गॾु जेके मिटीअ जा तूफ़ान आहिनि उहे तमामु घणा मिटीअ जा तूफ़ान जेको आहे उन्हनि खे फेस कयो वञे पियो। उन खां अलावा मां अॼु जेको आहे सो मिसइंफॉर्मेशन जी ज़रूरु ॻाल्हि करणु चाहींदमि ऐं चयो वञे पियो इहा हिकिड़ी गुज़ारिश पिणु आहे त ज़िमेदार शहरी बणिजो। जेका ख़बर जेका ऑथेंटिक न आहे या असांखे ॼाण न आहे त हीअ ख़बर सही आहे या सही कोन आहे त उनखे अॻियां फॉरवर्ड करण खां पंहिंजो पाण खे ज़रूरु रोकियो। उहा ख़बर अॻियां ताईं न फैलायो। पोयां जेको आहे सो हिकु ॿिनि ॾींहं में सोशल मीडिया ते हिकिड़ी ॻाल्हि तमामु घणी हले पई, ATMs बंदि ऐं साइबर अटैक, उन खां अलावा ऑनलाइन ट्रांज़ेक्शन खां बि मना कयो वञे पियो। त इहा जेका आहे सा बिल्कुलु मिसइंफॉर्मेशन हुई। इहा ॻाल्हि बिल्कुलु फेक हुई, इहा न्यूज़ बिल्कुलु फेक हली ऐं हिकु नोटिफिकेशन बि जारी थियो जेको पंजाब हुकूमत सां उनखे जेको आहे सो मुंसलिक कयो वञे पियो। त इहो नोटिफिकेशन पंजाब जे तरफ़ खां जेको आहे सोशल मीडिया ते आम थियो आहे। उन में इहो ज़ाहिर कयो वञे पियो त जंगी सूरत हाल में कहिड़ियूं तदाबीर जेको आहे सो इख़्तियार करणु खपनि जेकॾहिं साइलेंसर वॼनि था ऐं जंगी सूरत हाल आहे त उन में जेको आहे सो तव्हांखे बचाव जे लाइ कहिड़ा तरीक़ा ऐं कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। त इहा बिल्कुलु हिकिड़ी फेक न्यूज़ हुई। सो अगेन ॿीहर मां इहो चवणु चाहींदमि त ज़िमेदार शहरी बणिजण जो सबूत ॾियो। अव्हां सभु जेको आहे सो जिथे जिथे अव्हांखे ख़बर न आहे त इहा इंफॉर्मेशन करेक्ट आहे त मिस इंफॉर्मेशन खां पंहिंजो पाण खे बचायो ऐं अवाम खे बि बचायो। उन खां अलावा अमेरिका जो पाकिस्तान ऐं भारत ॿिन्हिनि में छिकताण घटि करण ते ज़ोर ॾिनो वियो आहे। अमेरिका वज़ीर ख़ारजा जो राब्तो वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां थियो। पाकिस्तान उन्हनि जो इहो चवणु हुयो त पाकिस्तानी अवाम में हिकिड़ी कावड़ बि आहे ऐं जेको आहे हिकिड़ो जोश ऐं जज़्बो पिणु ॾिठो वियो आहे। पाकिस्तानी अक़वाम मुतहदा जे चार्टर तहत आर्टिकल 51 जे मुताबिक़ असां पंहिंजे बचाव में कार्रवाईअ जो हक़ रखूं था। इहो शहबाज़ शरीफ़ साहिब जिन जो चवणु हुयो। उन खां अलावा नाज़रीन इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं त पाकिस्तान जे टिनी बंदरगाहुनि ते हाई अलर्ट जारी कयो वियो ऐं सिक्योरिटी पिणु वधाई वई। गैर ज़रूरी कमनि ते पिणु पाबंदी लॻाई वई ऐं समुंड में मौजूदु फिशिंग ट्रॉलर्स ऐं तमामु ॿेड़ा जेके आहिनि उन्हनि ते बि पाबंदी लॻाई वई। पोर्ट कासिम ऐं कराची पोर्ट ते शिपिंग ऑपरेशन पिणु जारी। उन खां अलावा DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ ब्रीफिंग ॾींदे चयो त बहावलपुर, कराची
समेत ड्रोन हमले में 4 जवान शहीद। लाहौर, रावलपिंडी, अटक, बहावलपुर ऐं कराची में ड्रोन मोकिलिया विया। उन में जेको आहे सो भारत तरफ़ां ॿारनि खे, औरतुनि खे ऐं मासूम शहरनि खे, पाकिस्तान जी मासूम अवाम खे जेको आहे सो टारगेट बणायो वञे पियो। ऐं कुझु ॾींहंनि खां सभु उॾामूं जेको आहे सो उहे तमामु उॾामूं जेको आहे सो उहे रोकियल हुयूं। काल्ह जे ॾींहं ते कराची एयरपोर्ट तां 6 उॾामूं जेको आहे सो उहे परवाज़ थियूं। उन खां अलावा जेको आहे सो हींअर जेका न्यूज़ रिसेंटली हले पई उहा इहा आहे त तमामु जेको आहे एयरपोर्ट्स उन्हनि जूं उॾामूं जेको आहे सो अॼु रवां दवा हूंदियूं। मौसम जी जेका सूरत हाल आहे उन खां तव्हांखे आगाह कयोसीं। मिसइंफॉर्मेशन तमामु घणी आहे हिन वक़्त में, छो त पाण सभिनीनि जा तमामु सोशल अकाउंट्स जेके आहिनि उहे असांजे ई हथ में हूंदा आहिनि। सो इहो तव्हां ते हूंदो आहे त तव्हां कहिड़ी ॻाल्हि जेको आहे सो अॻियां ताईं पहुचायो था। उन खां अलावा जेको आहे सो तालीम जी ॻाल्हि मां ज़रूरु करणु चाहींदसि। पाकिस्तान ऐं भारत जी छिकताण जे करे तमामु जेको आहे सो पंजाब जा जेके बि स्कूल्स आहिनि, तालीमी इदारा आहिनि, उहे बंदि कया विया आहिनि। ऐं जेको आहे सो नोटिफिकेशन जेको जारी थियो तालीमी वज़ीर पंजाब जी तरफ़ खां 12 मई ते तालीमी इदारा खोलिया वेंदा। सिर्फ़ु पंजाब न, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां जेको आहे सो सिंध में मौजूदु आहियूं, हैदराबाद में मौजूदु आहियूं, त उहा बि सूरत हाल तव्हां सां ज़रूरु शेयर कंदासीं त हिते हैदराबाद जामशोर में काफ़ी स्कूल जेके आहिनि से उहे पिणु बंदि कया विया आहिनि। उन खां अलावा कैम्ब्रिज इंटरनेशनल मुताबिक़ पंजाब, इस्लामाबाद, मुज़फ़राबाद, मीरपुर में 9 मई ते थियण वारा पेपर्स यानी अॼु जे ॾींहं ते जेके पेपर्स थियणा हुआ उहे बि मुंतक़िल कया विया आहिनि। ऐं इहो ॼाणायो वियो आहे त रीसेंट जेका अचण वारी जेका डेट आहे उहा जल्दी तव्हांखे ॿुधाईंदासीं एग्ज़ाम्स कंडक्ट करण जी। इहो नोटिफिकेशन जारी कयो वियो। क्रिकेट जे हवाले सां यकीनन तव्हांखे अपडेट असां ॾींदासीं। क्रिकेट PSL जेको आहे सो पिशावर ऐं रावलपिंडी में मैच बि मुलतवी कयो वियो आहे। वधीक बि अपडेट्स यकीनन अव्हां सां मां शेयर करणु चाहींदसि। बसि एतिरो चवणु चाहींदसि त जिथे बि अव्हीं आहियो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो ऐं जिते जिते बि अव्हां मौजूदु आहियो पंहिंजे आस पास वारनि जो तमामु घणो ख़्यालु रखो। जेकॾहिं थोरी बदमज़गी किथे बि पैदा थिए थी त यकीनन असां जेको आहे सो ज़िमेदार शहरी हुजण जो हिकिड़ो सबूत बि ज़रूरु असां ॾियूं ऐं पंहिंजे आस पास जो ख़्यालु रखूं, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखूं। राति जी ॻाल्हि मां ज़रूरु करणु चाहींदसि त राति मुख़्तलिफ़ ॻोठनि में ऐं इवन पंजाब में बि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे सो हाई अलर्ट जारी कयो वियो। साइलेंसर जेको आहे सो उहे पिणु वॼाया विया ऐं तमामु मस्जिदनि में इहो ऐलान कयो वियो त अव्हां जेको आहे सो पंहिंजे घरनि जूं जेके लाइट्स आहिनि उन्हनि खे ऑफ रखो। नाज़रीन, क्रिकेट जे हवाले सां अव्हांखे ज़रूरु ॾियणु चाहींदासीं त PSL पिशावर ऐं रावलपिंडी में मैच बि मुलतवी कयो वियो। मैच कराची मुंतक़िल करण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो ऐं छिकताण वधण जी सूरत खे ॾिसी, उन सूरत हाल खे ॾिसी मैच दुबई या दोहा में बि थी सघनि था। मुल्तान ऐं लाहौर में स्केजुअल्ड हुया जेके मुलतवी कया विया। धर्मशाला में पिणु थियण वारो मैच अहमदाबाद मुंतक़िल कयो वियो ऐं उन खां अलावा PSL जी ॻाल्हि कईसीं। IPL जी मां ज़रूरु ॻाल्हि करणु चाहींदसि त भारत में थींदड़ मैच बि अधु में रोकियो वियो ऐं ऑस्ट्रेलिया जा रांदीगर हुया उन्हनि जा बि कुझु वीचार इन तरह हुया त असांखे पंहिंजे घर रवानो थियणु घुरिजे। नाज़रीन, खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु जे प्रोग्राम में असां कंदासीं ऐं अॼु जो प्रोग्राम यकीनन ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम थियण वञण वारो आहे। अच्छा, जॾहिं मूं तालीम जी ॻाल्हि कई आहे त मां इहो ज़रूरु तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त काफ़ी सारनि कॉलेजिस जा जेके बोर्ड्स लॻल आहिनि उहे एग्ज़ाम्स जेको आहे सो कंडक्ट कया वञनि पिया। उन खां अलावा जेको कैम्ब्रिज इंटरनेशनल जो तव्हांखे ॿुधाए चुकासीं त उहे पेपर मुलतवी थी विया आहिनि। सिर्फ़ु पेपर न, पर उन सां गॾु जेके प्रैक्टिकल्स थियणा हुया उहे बि मुलतवी कया विया आहिनि। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत आहे जंहिं ॻाल्हि खे यकीनन आउं बि दोहिराइणु चाहींदमि, हिन ॻाल्हि खे ज़रूरु तव्हां सां करणु चाहींदमि त पाकिस्तान जो जेको आहे सो हिकिड़ो अमन वारो परचम ऐं पाकिस्तान जो चवणु आहे त कॾहिं बि असां अॻु भराई न कई आहे, न ई असां अॻु भराई करणु चाहियूं था, न इन फ्यूचर असांजो को इन तरह जो इरादो आहे। पर जेकॾहिं असां ते कार्रवाई कई वेंदी, असां ते मेरी अख सां ॾिठो वेंदो या असां ते वार कयो वेंदो, असांजे मासूम अवाम खे जेकॾहिं निशानो बणायो वेंदो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजी जवाबी कार्रवाई असांजो हक़ु आहे ऐं इहो हक़ु असां रखूं था। हिन हक़ जो असां भरपूर इस्तेमालु बि कंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त जंगियूं हमेशह जेको आहे सो पाण अवाइली दौर खां विढ़ंदे ॾिठियूं आहिनि। पाण जंगियुनि जे बाबति मुख़्तलिफ़ किताबनि में पढ़ियो आहे। जंगियूं थींदे पाण जेको आहे सो ईअं चई सघूं था मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं जेके जंगियूं आहिनि उहे हिन वक़्तु बि पाण ॾिठियूं आहिनि। सोशल मीडिया जे थ्रू, स्क्रीन जे थ्रू, न्यूज़ जे थ्रू दुनिया जी हर ख़बर पाण खे पवे थी ऐं दुनिया जेको आहे सो हिकिड़ो ग्लोबल विलेज चयो वेंदो आहे, ॻंढियल आहे दुनिया। त का बि
ख़बर हिन वक़्तु जेको आहे सो उहा कंहिंखां बि ढकियल छुपियल या लिकियल कोन आहे। ॿी ॻाल्हि त हीउ जेको दौरु आहे चयो वञे थो त हिन दौर में ॿिनि तरह जूं जंगूं ज़रूरु लॻंदियूं, हिकिड़ी डेटा ते जंग, ॿियो पाणीअ ते जंग। अच्छा, पाणी पंजाब जे तरफ़ खां ॿीहर जेको आहे सो इहा कार्रवाई कई वञे पई, पाणी रोकियो वञे पियो पाकिस्तान जो, उन ते बि जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो एक्शन जो रिएक्शन हूंदो आहे, त उन हवाले सां बि तव्हांजे साम्हूं तमामु घणी न्यूज़ हली रहियूं हूंदियूं, तमामु घणियूं ख़बरूं हली रहियूं हूंदियूं। नाज़रीन, वधीक ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो असांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवणु चाहींदसि असांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जीअं त स्टार्टिंग में मूं अनाउंस कयो त जुमे जो ॾींहुं आहे, सो जुमे जे ॾींहं ते जेको प्रोग्राम हूंदो आहे उहो अञा वधीक ख़ूबसूरत हूंदो आहे। जुमे जे ॾींहं जो उहो प्रोग्राम अवी सभु ॾिसंदा आहियो, अवी सभु शरीक थींदा आहियो। स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हली रहियो आहे, ज़रूरु प्रोग्राम में शामिलु थिजो ऐं अव्हां जूं फ़ोन कॉल्स मां ज़रूरु अॼु जे प्रोग्राम में अटेंड करणु चाहींदमि, अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहींदमि। आयल जेको मुअज़्ज़िज़ महिमान आहे, घणो वक़्तु नथा वठूं, हुनजो तारुफ़ साण कराईंदा हलूं त सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि। पाण तमामु ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि ऐं उन्हनि जी जेको आहे सो हिकिड़ी जुड़त मां ईअं चई सघां थी त मेहरान टेलीविज़न सां ज़रूरु थी वई आहे। तमामु जेके असांजा रमज़ान में प्रोग्राम्स हलिया उन्हनि में उन्हनि जी शिरकत रही ऐं उन्हनि जे ख़ूबसूरत आवाज़ खां अवी सभु वाक़िफ़ु आहियो। अव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग जी। सरताज साहब, स्टार्टिंग में जेको आहे सो तिलावत क़ुरान करीम जेकॾहिं थी वञे त ॾाढो ख़ूबसूरत रहंदो। जी, बिस्मिल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हुवल्लाहु अहद, अल्लाहुस्समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। कलाम ॿुधणु चाहींदासीं, छा ॿुधाइणु चाहींदव? हिकिड़ी अदी उर्दू इंतहाई प्यारो कलाम आहे, मशहूर बि आहे, तव्हांजे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह नाज़रीन जी नज़र कंदुसि। जी बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। खुला है सभी के लिए बाबे रहमत, वहाँ कोई रुतबे में अदना नाली। खुला है सभी के लिए बाबे रहमत, वहाँ कोई रुतबे में अदना नाली। मुरादों से दामन नहीं कोई खाली, कतारे लगाए खड़े हैं सवाली।
یادوں سے دامن نہیں کوئی خالی، قطاریں لگائے کھڑے ہیں سوالی۔ میں پہلے پہل جب مدینے گیا تھا تو تھی دل کی حالت تڑپ جانے والی۔ میں پہلی پہل جب مدینے گیا تھا تو تھی دل کی حالت تڑپ جانے والی۔ وہ دربار سچ مچ میرے سامنے تھا، ابھی تک تصور تھا جس کا خیالی۔ کھلا ہے سبھی کے لیے باب رحمت، وہاں کوئی رتبے میں ادنا نالی۔ جو پوچھا ہے تم نے کہ میں نظر کرنے کو کیا لے گیا تھا تو تفصیل سن لو۔ جو پوچھا ہے تم نے کہ میں نظر کرنے کو کیا لے گیا تھا تو تفصیل سن لو۔ تھا نعتوں کا ایک ہار اشکوں کے موتی، درودوں کا گجرا سلاموں کی ڈالی۔ تھا نعتوں کا ایک ہار اشکوں کے موتی، درودوں کا گجرا سلاموں کی ڈالی۔ جو ایک ہاتھ دل کو سنبھالے ہوئے تھا تو تھی دوسرے ہاتھ میں سبز جالی۔ جو ایک ہاتھ دل کو سنبھالے ہوئے تھا تو تھی دوسرے ہاتھ میں سبز جالی۔ دعا کے لیے ہاتھ اٹھتے تو کیسے، نہ یہ ہاتھ خالی نہ وہ ہاتھ خالی۔ کھلا ہے سبھی کے لیے باب رحمت، یہاں کوئی رتبے میں ادنا इलाही घणो ख़ूबसूरत कलाम ऐं इलाही ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ पिणु आहे माशाल्लाह। प्रोग्राम में इलाही सुरूर बि छाइजी वियो आहे। नाज़रीन, हज बि इलाही क़रीब आहे ऐं हूअं बि सरकार जो रोज़ो ॾिसणु उनखे ई नसीबु थींदो आहे जंहिंखे सरकार पाण घुराईंदो आहे, महबूब पाण घुराईंदो आहे। सो जेके बि हज जी तयारी करे रहिया आहिनि
ऐं सभिनीनि खे खोड़ सारियूं एडवांस में मुबारकूं हुजनि। ईंदड़ जेके प्रोग्राम्स आहिनि उन्हनि में ज़रूरु इन बाबति ख़ासि ज़िक्र बि कंदासीं, इन बाबति ॻाल्हाईंदासीं बि ख़ासि। हूअं बि चयो वेंदो आहे त दिलि में जॾहिं तमन्ना हूंदी आहे त पोइ महबूब ज़रूरु ॿुधंदो आहे। ऐं अलाह तबारक व ताला अव्हां सभिनीनि खे, असां सभिनीनि खे हुज़ूर जो रोज़ो ॾिसणु नसीबु फ़रमाए। अॼु जुमे जो ॾींहुं आहे। जुमे जे ॾींहं ते चयो वेंदो आहे त दुरूद पाक कसरत सां पढ़ियो वञे। जॾहिं असां फजर जी नमाज़ पढ़ूं था त उनखां पोइ दुरूद पाक जेको आहे सो सिज लथे ताईं जेका इशा जी नमाज़ हूंदी आहे, इशा जी नमाज़ आख़िरी नमाज़ ॾींहं जी थिए थी, 5 वक़्त हुते पूरा थींदा आहिनि, पर सिज लथे वारी नमाज़ ताईं चयो वेंदो आहे त दुरूद पाक कसरत सां पढ़ियो वञे। जुमे जे ॾींहं में हिकिड़ी महल अहिड़ी हूंदी आहे, हिकिड़ो लम्हो अहिड़ो हूंदो आहे जंहिंमें दुआ ज़रूरु क़बूल थींदी आहे। सो पंहिंजी दुआउनि में असां सभिनीनि खे ज़रूरु यादि कजो, मूंखे ख़ासि पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि कजो। नाज़रीन, उन खां अलावा जुमे जे ॾींहं ते सूरत कहफ़ चयो वेंदो आहे त ज़रूरु पढ़ी वञे हिकु दफ़ो। सो यकीनन अव्हां जे विर्द में बि हूंदी, जॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियूं फजर जी, उन खां पोइ यासीन शरीफ़ पाण सभु यकीनन पढ़ूं था। ऐं जेकॾहिं न बि पढ़ी वञे थी त अलाह तबारक व ताला असां सभिनीनि खे जेको आहे सो दिलि में उहा तमन्ना ज़रूरु असांजी जाॻाए त असां जेको आहे सो क़ुर सां नमाज़ सां जुड़िया ज़रूरु रहूं। दुनिया जा तमामु कम ऐं एजुकेशन, तव्हांजो सोशल सर्किल ऐं सभु एक्टिविटीज़ तमामु सुठियूं हूंदियूं आहिनि, पर जेसीं ताईं असां दीन सां पंहिंजे नमाज़ सां क़ुर सां जुड़ियल न हूंदा आहियूं त मूंखे लॻंदो आहे त इंसानु जेको आहे सो घणो मुतमइन न हूंदो आहे। सो सभु कम दुनियावी ठीकु आहिनि, एजुकेशन ऐं सभु एक्टिविटीज़ तव्हांजो सभु ठीकु आहिनि, पर जुमे जो ॾींहुं स्पेशली जॾहिं मिलंदो आहे त जुमे जे ॾींहं ते कोशिशि कजे त असां जेको आहे सो इबादत में बि हिन ॾींहं खे ज़रूरु गुज़ारियूं। अच्छा, उन खां अलावा घर जी जेका तरबियत हूंदी आहे उन में ॿार ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तरबियत ॿार जे लाइ हूंदी आहे, ॿारु घणो कुझु सिखंदो आहे। जुमे जे ॾींहं ते जेको स्केजुअल हूंदो आहे उहो ॿारनि जे लाइ बि ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे, छो त असां स्कूल और जेके बि असांजा इदारा आहिनि जिथे बि पाण पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा आहियूं, उतां थोरो जल्दी जेको आहे सो घर रवानगी हूंदी आहे। केतिरा ई पेरेंट्स जल्दी जल्दी घर मोटी ईंदा आहिनि, त पोइ उहो जेको प्रॉपर स्केजुअल ॿार ॾिसंदा आहिनि त उतां बि घणो कुझु सिखनि था। सो अॼु जे दौर में हिकु जॉब खां पोइ ॿी जॉब, सो जेकॾहिं तव्हांखे जुमे जे ॾींहं ते टाइम मिले थो त पंहिंजे ॿारनि खे इस्लामिक एजुकेशन जे हवाले सां बि थोरो वक़्तु ज़रूरु ॾींदा कयो। अॻियां वधूं था प्रोग्राम जे तरफ़। सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, उन्हनि खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह करियो। अव्हां सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। कंहिं ॻाल्हि जी न कॾहिं ॻणती कबी, कंहिं ॻाल्हि जी न कॾहिं ॻणती कबी, जिए नबी सदा जिए नबी, जिए नबी सदा जिए नबी। कंहिं ॻाल्हि जी न कॾहिं ॻणती कबी, कंहिं ॻाल्हि जी न कॾहिं ॻणती कबी, जिए नबी सदा जिए नबी, जिए नबी सदा जिए नबी। जॾहिं मुहम्मद पाक जायूं, जॾहिं मुहम्मद पाक जायूं, तॾहिं त थियूं वध यार भलायूं, तॾहिं त थियूं वध यार भलायूं। बीणी असां ते थी रहमत रबी, बीणी असां ते थी रहमत रबी, जिए नबी सदा जिए नबी, जिए नबी सदा जिए नबी। क़बर हशर में कोन छॾींदो, सॼण गुनहगारनि खे सॾींदो, क़बर हशर में कोन छॾींदो, सॼण गुनहगारनि खे सॾींदो। उम्मत क़यामत में बख़्शबी, उम्मत क़यामत में बख़्शबी,
जिए नबी सदा जिए नबी, जिए नबी सदा जिए नबी, कंहिं ॻाल्हि जी न कॾहिं ॻणती कबी, कंहिं ॻाल्हि जी न कॾहिं ॻणती कबी, जिए नबी सदा जिए नबी, जिए नबी सदा जिए नबी। दोज़ख आहे दुश्मन जे लाइ, जन्नत आहे मोमिन जे लाइ, दोज़ख आहे दुश्मन जे लाइ, जन्नत आहे मोमिन जे लाइ, दिल मोमिनन जी न कॾ दहल बी, दिल मोमिनन जी न कॾ दहल बी, जिए नबी सदा जिए नबी, जिए नबी सदा जिए नबी, कंहिं ॻाल्हि जी न कॾहिं ॻणती कबी, कंहिं ॻाल्हि जी न कॾहिं ॻणती कबी, जिए नबी सदा जिए नबी, जिए नबी सदा जिए नबी। सल्लु अला जी तस्बीह पढ़बी, निस्बत मोहब्बत सोहबत रखबी, सल्लु अला जी निस्बत रखबी, सल्लु अला जी तस्बीह पढ़बी, निस्बत मोहब्बत सोहबत रखबी, निस्बत मोहब्बत सोहबत रखबी, गोहर जे दर जी गुलामी ॾिबी, गोहर जे दर जी गुलामी ॾिबी, जिए नबी सदा जिए नबी, जिए नबी सदा जिए नबी। इदरिसा है उम्मीद हाई, इदरिसा है उम्मीद हाई, ॾाहिर थींदी सोली सणाई, ॾाहिर थींदी सोली सनाई, पोशाक जन्नत जी पहिरबी, पोशाक जन्नत जी पहिरबी, जिए नबी सदा जिए नबी, जिए नबी सदा जिए नबी, कंहिं ॻाल्हि जी न कॾहिं ॻणती कबी, कंहिं ॻाल्हि जी न कॾहिं ॻणती कबी, जिए नबी सदा जिए नबी। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, ख़ूबसूरत कलाम, तमामु सुठो, तमामु ख़ूबसूरत आवाज़। नाज़रीन, वधूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। नंढो ब्रेक आहे, अवां ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं अॼु जुमे जो ॾींहुं आहे, जुमे जो ॾींहुं जेको आहे सो उन हवाले सां ॻाल्हि ॿोल बि हले पई। चयो वेंदो आहे त सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, यकीनन सफ़ाई निस्फ़ ईमान आहे। सफ़ाई जी जेकॾहिं ॻाल्हि कई वञे थी त जुमे जे ॾींहं ते जेको आहे सो घर जी बि सफ़ाई जेको आहे सो ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। हिकिड़ो मां पहिरीं बि चयो न त ॾाढो हेक्टिक स्केड्यूल हूंदो आहे पूरे जो पूरे हफ़्ते जो। अवां जेको आहे सो जेके बि एम्प्लॉइज़ भले पंहिंजे घर में रखो था, उन्हनि खे बि टाइम न ॾेई सघिबो आहे। उन्हनि खे प्रॉपर जेको आहे सो गाइड करण जे लाइ बि हिकिड़ो माण्हू मौजूदु हुजे त ॾाढो बहितरु रहंदो आहे। पर जुमे जो ॾींहुं उहो हूंदो आहे त हर कंहिंजी जेको आहे सो इहा मां सम्झां थी त हर कंहिंजी प्रायोरिटी हूंदी त घर में सुठे खां सुठो असां जेको आहे सो टाइम ॾेई सघूं। किचन खां वठी पूरे घर खे जेको आहे सो हिकु नज़र ज़रूरु ॾिसूं। उन खां अलावा जुमे जे ॾींहं ते इहतमाम जेको हूंदो आहे उहो बि घर जो तमामु घणो सुठो हूंदो आहे। ऐं स्पेशली जेकॾहिं किचन जी ॻाल्हि कजे थी त खाधे जे हवाले सां बि कोशिशि हूंदी आहे त अॼु कुझु स्पेशल हुजे, जुमे जे ॾींहं ते कुझु सुठो हुजणु खपे। जुमे जे ॾींहं ते वक़्तु घणो पंहिंजनि खे बि जेको आहे सो उहो ॾिबो आहे। उहा ई ॻाल्हि अगेन त जेको आहे सो कमकार असांजा उन्हनि जो जेको प्रॉपर हिकिड़ो रूटीन हूंदो आहे उनखे ॾिसी करे जेको आहे सो असांखे टाइम थोरो वधीक मिलंदो आहे त पंहिंजो पाण में बि वक़्तु सुठो गुज़ारियो वेंदो आहे। नाज़रीन, अॻियां वधूं था। सरताज हफ़ीज़ साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खां नातिया कलाम ज़रूरु मां ॿुधणु चाहींदमि, पर पहिरियां लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिलु कयूं था।
हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम और रहमतुल्लाहि व बरकातहू। जी मीरजत साहब, तव्हांखे भली कार चऊं था, कीअं आहियो? ख़ुशि लॻा पिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान, तव्हांखे ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, मदीना जी मौसम कीअं आहे? मदनी मौसम फर्स्ट क्लास आहे। माशाल्लाह माशाल्लाह। हाजी सगोरा अचनि पिया, कीअं पिया ॾिसो? हाजी हाणे शुरू आहिनि, बसि अचण वारा आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह। ॿियो छा चवणु चाहींदव? अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। पाकिस्तान जे बारे में इहो जेको हले पियो प्रोग्राम, जी दुआऊं हलनि पियूं। जी जी सभु मुस्लमान ऐं असांजा जेके बि पाकिस्तानी भाइर आहिनि, सभु फ़ौज सां गॾु आहिनि। जी जी बिल्कुलु दुआऊं बिल्कुलु। मदीने पाक में, मके पाक में हलनि थियूं। अलाह साईं शफ़ा बि ॾींदो, अलाह साईं फ़ाइदो बि ॾींदो ऐं रहमत कंदो ख़ुदा। आमीन 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 आमीन। ईअं ई दुआऊं कंदा रहो ऐं महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो, तमामु सुठो लॻो। बसि इहो जेको तव्हांजो दुआउनि वारो सिलसिलो आहे न, इहो ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। हमेशह दुआनि खां शुरू कंदा आहियो, कॉल ते ॿुधाईंदा रहंदा आहियो, तमामु घणो सुठो लॻंदो आहे। पंहिंजे दुआउनि में भरपूर भरपूर यादि रखिजो। अॻियां वधूं था, अव्हां खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। छा ॿुधाईंदव? सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन नेमते बेबदल मदीना है, नेमते बेबदल मदीना है, हर उदासी का हल मदीना है, हर उदासी का हल मदीना है। अहले मक्का ने जो किया सो किया, अहले मक्का ने जो किया सो किया, उसका रद्दे अमल मदीना है, उसका रद्दे अमल मदीना है। दोस्त ये एहतिमाम अक्स कशी, दोस्त ये एहतिमाम अक्स कशी, खुद से बाहर निकल मदीना है, खुद से बाहर निकल मदीना है। उनकी आमद का फैज़ है मक्का, उनकी आमद का फैज़ है मक्का, उनकी हिजरत का फल मदीना है, उनकी हिजरत का फल मदीना है। नेमते बेबदल मदीना है, नेमते बेबदल मदीना है, हर उदासी का हल मदीना है। यूं तो है शहर है मदीना मगर, यूं तो है शहर है मदीना मगर, शहर सरकार अल मदीना है, शहर सरकार अल मदीना है। और ज़ब्ते जज्बात लाज़मी है यहाँ, ज़ब्ते जज़्बात लाज़मी है यहाँ,
اے میرے دل سنبھل مدینہ ہے، اے میرے دل سنبھل مدینہ ہے، نعمتیں بے بدل مدینہ ہے، ہر اداسی کا حل مدینہ ہے۔ ہر اداسی کا حل مدینہ ہے. خوبصورت خوبصورत इलाही ख़ूबसूरत अशार ऐं उन मां जेको आहे न लिखण वारे जी जेका तहरीर हूंदी आहे उन मां जज़्बनि जी ख़बर पवंदी आहे, दिलि जी सचाई जी ख़बर पवंदी आहे, मन जी उजराई जी ख़बर पवंदी आहे ऐं लफ़्ज़ लफ़्ज़ गवाही ॾींदो आहे त हिन इंसान जो मनु कीअं आहे. सो लिखणु ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे. कलम जो ख़ूबसूरत इस्तेमालु बेहद बेहद हसीन ॻाल्हि आहे, बेहद ख़ूबसूरत ॻाल्हि आहे. मुंहिंजे ख़्याल सां त लिखण सां जेको आहे न जेकॾहिं को बोझ बि हूंदो आहे दिलि ते, का गहरी सोच बि हूंदी आहे त उन खां बि माण्हू आजो थी वेंदो आहे. छो त कलम जे ज़रिए जेके कोरे काग़ज़ ते पोइ वरी इंसानु जेको पंहिंजो जज़्बा ज़ाहिर कंदो आहे त पोइ रिलैक्स थी वेंदो आहे. ऐं इबादत हमेशह मां चवंदी आहियां त हिकिड़ी मेडिटेशन बि आहे, थेरेपी बि आहे. सो पंहिंजो पाण खे मसरूफ़ रखणु हक़ीक़त में ॾाढो घणो ज़रूरी हूंदो आहे. इंसानी ज़हन आहे ऐं इंसानी ज़हन जा बि घणा ख़दशा हूंदा आहिनि. तव्हां जेकॾहिं घणो बिज़ी रहो था त पोइ बि तव्हांखे ज़रूरत हूंदी आहे थोरो रेस्ट कयो, पर हर वक़्तु जेकॾहिं अव्हां रेस्ट में आहियो त पोइ अव्हांजे जिस्म जी ऐं अव्हांजे ज़हन जी हिकिड़ी ज़रूरत आहे त अव्हां कंहिं न कंहिं कमकार में मशगूल रहो. थी सघे थो ईअं अव्हां सां पर थियो हुजे तव्हां कंहिं डॉक्टर ॾे विया हुजो ऐं तव्हां पंहिंजी परेशानी उन्हनि सां जॾहिं डॉक्टर ॾे वञो था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजो मसइलो डॉक्टर सां वञी सलबो आहे. डॉक्टर में बि पुछो हुजे त अव्हां कमु कहिड़ो कंदा आहियो ऐं केतिरा कलाक अव्हां कमु कंदा आहियो. सो कमु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे. मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त जॾहिं असां जेको आहे सो ज़िगज़ैग लाइन ॾिसंदा आहियूं त उहा ज़िंदगी हूंदी आहे. लाइन जॾहिं सिधी थी वेंदी आहे, स्टॉप थी वेंदी आहे, त ज़िंदगी इंसान जी तमामु थी वेंदी आहे. सो ज़िगज़ैग लाइन खे हमेशह इन तरह मूं ॾिठो आहे त हेठि मथायूं ॾुखियायूं अड़ायूं ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहिनि, बैरियर्स ज़िंदगी जो हिसो आहिनि, पर उन्हनि सभिनीनि खे पार करणु, उन्हनि सभिनीनि मुश्किलातुनि में पंहिंजो जेको आहे सो हिकिड़ो हल कढणु, इहा ज़िंदगी आहे. सिखणु ऐं सेखारणु ज़िंदगी आहे. ऐं काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके हिकु इदारे जी वञी शिकल इख़्तियार कंदा आहिनि. सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो इंसानु जॾहिं रोल मॉडल बणिजंदो आहे कंहिं बि सोसाइटी में त उनजे पोयां उनजा हिकिड़ा जतन हूंदा आहिनि वॾा कशाला करे, पोइ उहो इंसानु जेको आहे सो इन तरह जी सूरत इख़्तियार कंदो आहे. अच्छा, हिन सां हिकिड़ी मूंखे ॿी बि ॻाल्हि यादि आई आहे त बिल गेट्स जी स्टेटमेंट रिसेंटली अवां ॾिठी हूंदी त हुन चयो आहे त मुंहिंजी जेका बि दौलत आहे, जेको बि ज़िंदगी में मूं कमायो आहे उनखे मां डोनेट कंदमि. ऐं डोनाल्ड ट्रम्प बि हुन ते जेको आहे सो पंहिंजी स्टेटमेंट ॾिनी आहे त जेको आहे सो जेको बिल गेट्स जो चवणु आहे त मां पंहिंजी दौलत जॾहिं तक़सीम कयां थो, ॿियनि खे ॾियां थो, त माना हिकिड़ो ज़िंदगी जो तमामु वॾो सफ़र हूंदो आहे, उहो इंसानु तइ करे ईंदो आहे. तमामु उनजी कमाई हूंदी आहे. उन खां पोइ दान करणु, ॾियणु, हिकिड़ो उनजे लाइ बि जिगर खपंदो आहे इंसान खे. सॼी ज़िंदगी अवी महिनत कयो ऐं उन खां पोइ जेको आहे सो आम माण्हुनि जे लाइ, इंसानियत जे लाइ तव्हां कमु कयो. इहा तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी आहे. ॿी ॻाल्हि त बिल गेट्स ईअं चयो न त अव्हां जेकॾहिं ग़रीब थी ॼमो था त पोइ इहो ग़रीब घराणे में ॼमणु अव्हांजो कसूर न आहे, पर पूरी ज़िंदगी गुज़ारे ॿीहर अव्हां जेको आहे गरीब थी मरो था, ज़िंदगी जो अख़्तिताम अव्हांजो उन ई तरह जेकॾहिं थिए थो त पोइ इहा अव्हांजी ग़लती ज़रूरु आहे, इहो अव्हांजो कसूर ज़रूरु आहे. सो लतीफ़ सरकार बि चयो आहे न त महरूम थी मुआ माहिर थी न मुआ. सो महरूम थी मरण खां बहितर आहे त माहिर थी पोइ जेको आहे सो इंसानु मरे. उनजे लाइ ज़िंदगी जा कशाला, उनजे लाइ ॾुखिया रस्ता सभु जेको आहे सो शायदि इंसान जा मुंतज़र हूंदा आहिनि. उन खां पोइ ई आसानियूं मिलंदियूं आहिनि. ऊंदाहि हूंदी आहे त पोइ रोशनी बि हूंदी आहे. ऊंदाहि न हुजे त पोइ रोशनी जो किथां थो तसवुरु पैदा थिए, या रोशनी सिर्फ़ु हुजे त पोइ इहो कीअं मुमकिन आहे. सो सभिनीनि शयुनि खे ॾिसी करे हिकिड़ी शइ सम्झ में इंसान जे ज़हन खे ईंदी आहे त ज़िंदगी में महिनत ॾाढी ज़रूरी आहे, ज़िंदगी में कोशिशि तमामु ज़रूरी आहे. ऐं जेको मुस्तक़िल मिज़ाजी वारो जेको रस्तो हूंदो आहे न, जेको लतीफ़ सरकार पंहिंजे उन रिसाले में ससीअ जे ज़रिए असांखे सम्झायो आहे, उहे ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त इनखे इंसानु सम्झे. ऐं पोइ शायदि तमामु घणियूं मुश्किलातूं इंसान जे ज़हन खे उन तरह कोन वकोड़ींदियूं आहिनि. उन खां पोइ हिकिड़ो रस्तो, हिकिड़ो हल इंसान जी ज़ात खे ज़रूरु नज़र ईंदो आहे. इफ देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे, ईअं बि चयो वेंदो आहे. विल हूंदी आहे त पोइ हिकिड़ो रस्तो ज़रूरु मिलंदो आहे. सो विल पाण में
पैदा करणी पवंदी आहे। हर माण्हू खे गॉड गिफ्टेड उहा शइ न मिलंदी आहे, पाण हिमत जेका आहे न उहा चयो वेंदो आहे त जोड़णी पवंदी आहे। व्यूवर्स अॻियां वधूं था ऐं सरताज साहब मौजूदु आहिनि, उन्हनि खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो, छा ॿुधाईंदव? अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन अज तारमा बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दे दविया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे छो भला आड़ा हमा आज़ाद इब्राहीम थियो छो भला आड़ा हमा आज़ाद इब्राहीम थियो आज़ाद इब्राहीम थियो ॿारण बरल ठह ठरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे ॿारण बरियल ठह ठरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दे दविया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुंहिंजी सखा छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुंहिंजी सखा वाह वाह सखी तुंहिंजी सखा हबशी मगे मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अबू जहल अंधो थियो ऐं काठ पियो सुडका भरे अबू जहल अंधो थियो ऐं काठ पियो सुडका भरे ऐं काठ पियो सुडका भरे हीअ थुड़ बि थियो भागन भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे या मोहम्मद था चऊं थी शेख जी फतवा लगे या मोहम्मद था चऊं थी शेख जी फतवा लगे थी शेख जी फतवा लगे गालियूं गणे दुश्मन सड़ियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे दिलबर तुंहिंजी दामन हुजे हथड़ा महे सरजा हुजनि दिलबर तुंहिंजी दामन हुजे
हथड़ा महेसर जा हुजनि हथड़ा महेसर जा हुजनि मक़बूल थिया खोटो खरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे ग़म दर्द विया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ग़ुलाम नबी महेसर साहब, छा ई ॻाल्हि कजे उन्हनि जी। हमेशह उन्हनि खे ॿुधो आहे, नंढपण खां उन्हनि खे ॿुधो आहे, ईअं चवणु को धाव न हूंदो ऐं या का ग़लति ॻाल्हि न हूंदी। नंढपण खां जॾहिं असां स्कूल में वेंदा हुआसीं, असेंबली में उते कतारुनि में लाइन्स में बीहंदा हुआसीं त तिलावत क़ुरान करीम खां पोइ नातिया कलाम पढ़ियो वेंदो हो ऐं नंढा ॿार हमेशह जेको आहे सो उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी तरबियत में हलायो वेंदो आहे त पोइ कॾहिं तिलावत क़ुरान करीम करणु उन असेंबली में ऐं कॾहिं नातिया कलाम पढ़णु त नंढपण खां उन्हनि खे ॿुधो आहे। का ख़बर न हूंदी त ग़ुलाम नबी महेसर केरु आहे ऐं उन्हनि जी शख़्सियत छा आहे, उन्हनि केतिरो कमु कयो आहे, उन्हनि केतिरो लिखियो आहे, का ॼाण न हूंदी, का ख़बर न हूंदी। पर आराम आराम सां जॾहिं ख़बर पवणु शुरू थी त हमेशह मां जेको आहे सो मुख़्तलिफ़ नातूं ॿुधंदी आहियां त मां तमामु घणी हैरान थी वेंदी आहियां त के शख़्सियतूं छा हीअं बि हूंदियूं आहिनि, छा सिर्फ़ु उहे नबी जी मुहबत में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदियूं आहिनि, घारींदियूं आहिनि। उन्हनि जे नंढपण जो वाक़ियो जॾहिं उहे जेको आहे सो वञनि था मदीने में ऐं सरकार जो सॾु आहे उन्हनि जो वञणु, उन्हनि जो रोइणु ऐं उते जेको आहे सो उन्हनि खे वरी जेको आहे सो पकड़नि था। उतां खां पोइ जॾहिं रोई वरी नातिया कलाम पढ़नि था ऐं उनखे नबी जो आशिक़ चई जॾहिं छॾियो वञे थो त इहे किसा ॿुधणु उन खां पोइ वाक़ई में हिकु शइ तमामु वाज़े थी ज़ाहिर थिए थी त कुझु शख़्सियतूं वाक़ई हुज़ूर जे लाइ ई जेको आहे सो हिन धरती ते हूंदियूं आहिनि ऐं तमामु आशिक़ाने रसूलनि जे लाइ उहे पिणु हिकु तोहफ़ो हूंदियूं आहिनि। नाज़रीन, प्रोग्राम में अॻियां वधूं था, न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं न्यूज़ ॿुधूं था, ताज़ा तरीन ख़बरूं छा आहिनि उन्हनि खां तव्हांखे आगाह कयूं था। इन खां पोइ वरी कंटिन्यू कयूं था अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं हीउ प्रोग्राम यकीनन अव्हांजो पंहिंजो आहे, हीउ मंच अव्हांजो पंहिंजो आहे। अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम चवणु वधीक ख़ूबसूरत लॻंदो आहे, सुठो लॻंदो आहे। अव्हां प्रोग्राम खे ॾिसंदा आहियो, अव्हां प्रोग्राम खे साराहींदा आहियो त ॾाढो सुठो लॻंदो आहे। अच्छा, फेसबुक ते बि पेज मौजूदु आहे मेहरान TV एंटरटेनमेंट जे नाले सां, त सेगमेंट टू सेगमेंट प्रोग्राम जेको आहे न उते बि अपलोड कयो वेंदो आहे, लाइव बि प्रोग्राम हलंदो आहे। सो तव्हां उते बि ॾिसी सघो था, पेज खे जेको आहे सो लाइक करे सघो था, पंहिंजे अकाउंट ताईं बि उहो जेको आहे न शेयर करे सघो था डिफरेंट क्लिप्स खे। उन खां अलावा टिकटॉक ते बि तव्हां डिफरेंट क्लिप्स ॾिसी रहिया हूंदा, उन ई पेज जे नाले सां सेम अकाउंट टिकटॉक ते बि मौजूदु आहे ऐं यूट्यूब ते त पूरो जो पूरो प्रोग्राम अपलोड कयो वेंदो आहे। सो तव्हां रिपीट में प्रोग्राम उते बि ॾिसी सघंदा। फ़ोन कॉल जे थ्रू कनेक्ट थी सघो था प्रोग्राम में। स्क्रीन ते नल हेठि नंबर हली रहियो आहे, डायल कयो, प्रोग्राम में शामिलु थियो ऐं पंहिंजी जेका उहा ॻाल्हि करणु चाहियो उहा मां ज़रूरु ॿुधणु चाहींदसि। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। सरताज हफ़ीज़ ताहिर साहब मौजूदु आहिनि प्रोग्राम में। सो उन्हनि खां बि ॼाणणु चाहींदासीं उन्हनि जी एजुकेशन सां रिलेटेड, तव्हांजी एजुकेशन कीअं रही आहे, किथे एजुकेशन रही आहे। दी वॾियूं महिरबानियूं, सभु ख़बर। अस्सलाम वालेकुम जी वालेकुम। मुंहिंजी जेका शुरूआती तालीम उहा मुंहिंजे पंहिंजे शहर अबाणे ॻोठ जेको आहे मिशाणी सिटी में थी आहे। वहाँ जेको आहे नर्सरी टू मैट्रिक ताईं उते ई असांजो प्राइवेट हिकिड़ो स्कूल आहे, इदारो आहे, उन में मूं जेको आहे तालीम हासिलु कई। उन खां पोइ मुंहिंजी FSC फर्स्ट ईयर एंड इंटर जेका आहे उहा मूं नौशाद अफरोज़ जे हिकिड़े प्राइवेट कॉलेज मां कई। देन फर्दर जेको एजुकेशन जे लाइ मूंखे इस्लामाबाद वञिणो पियो ऐं उते इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी इस्लामाबाद में मां स्टूडेंट रहियुसि। मां BS इन इस्लामिक स्टडीज़ कई आहे उतां ऐं स्पेशलाइज़ेशन ही मुंहिंजी कंपेरेटिव रिलीजन में। ओके। ऐं हिन वक़्तु फ़िलहाल तव्हां सां जुड़ियल आहियूं, कुझु ॿिया कुझु मामलात आहिनि
हिकिड़ो असांजो प्रोजेक्ट हले पियो, इंशाल्लाह कुझु टाइम खां पोइ तव्हां सां ज़रूरु हुन ते ॻाल्हि ॿोल थींदी बि। इंशाल्लाह इंशाल्लाह। लोक अदब हिकिड़ो तमामु वॾो असांजो सिंध जो अदब आहे जंहिंखे सहेड़ण जी तमामु वॾी ज़रूरत हुई, कोशिशि हुई। ऐं असांजो हिकिड़ो दोस्त तमामु सुठो अदीब आहे, सुघड़ बि आहे, आजिज़ रहमतुल्लाह अला शारी साहब, उन्हनि जूं वॾियूं महिनतूं हुयूं। उन्हनि सां गॾिजी करे असां हिकिड़ो अहिड़ो इदारो क़ाइमु कयो आहे ऐं जंहिं ते हींअर अल्हम्दुलिल्लाह कमु हले पियो त पूरी सिंध जो जेको बि लोक अदब आहे उहो असां सभु हिकिड़ी जॻह ते खयूं ईंदासीं। सिंध जे शहरनि जी तारीख़, उन्हनि में जेके क़दीमी माॻ आहिनि या जेके मक़ामात आहिनि उन्हनि सां जुड़ियल उन्हनि जी तारीख़ ऐं जेको उन्हनि जा पस मंज़र जेको उन्हनि जे पोयां आहे उहो टोटल तव्हांखे उते मिलंदो। इहो मां चई सघां थो त सिंधी ॿोलीअ जी इहा वाहिद वेबसाइट हूंदी जेका मुकमली तौर ते सिंध जी मुकमल तारीख़ खे अदबी जेका बि उनजो असासो आहे सुमरनि जे दौर खां वठी करे दौरे हाज़िर ताईं उन्हनि सभिनी खे सहेड़ियो वियो आहे उन में। त इंशाल्लाह तमामु सुठो। होपफुली त तव्हांजो जेको कमु आहे उहो ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पुॼे, असां ताईं पुॼे ऐं हर सिंधी ताईं पहुची सघे। यकीनन मुख़्तलिफ़ शयूं जेके किथे न किथे मिसारजनि पियूं, मिटिजनि पियूं, ख़तमु थियनि पियूं, उन्हनि खे हिन जदीद दौर में सहेड़ण जी ज़रूरत आहे। ऐं इन तरह जूं वेबसाइट्स जेकॾहिं असांजे साम्हूं ईंदियूं त जेको आहे सो उन हिकिड़ी पूरी तारीख़ जेको आहे सो उहा प्रिज़र्व थी वेंदी, उहा सेव थी वेंदी। असां ईअं सभु जेको आहे सो उहो जेको आहे सो उन वेबसाइट जे थ्रू पढ़ी सघूं था, ॼाणे सघूं था। अच्छा, अव्हां जेको आहे सो इस्लामाबाद जी ॻाल्हि कई, पंजाब जी ॻाल्हि कई, त उनखे चूज़ करणु छो? मतिलबु सुठी ॻाल्हि आहे, बहितर ॻाल्हि आहे, पर ॼाणणु चाहींदासीं तव्हां वारी साइड एजुकेशन जो माहौल कीअं रहियो आहे? अदी जंहिं यूनिवर्सिटी में मूं एजुकेशन हासिलु कई आहे उहा दरअसल इंटरनेशनल यूनिवर्सिटी आहे। असां वटि 52 कंट्रीज़ जा स्टूडेंट्स पढ़ंदा हुया। जेको असां वटि टीचिंग स्टाफ हुयो 70% फॉरेनर हुयो। अच्छा। मुंहिंजा जेके बि असातिज़ा रहिया आहिनि, कुझु सऊदी अरेबिया जा रहिया आहिनि, कुझु जेको आहे मिस्र जा रहिया आहिनि, कुझु शाम जा रहिया आहिनि, कुझु ताजिकिस्तान जा रहिया आहिनि, कुझु तुर्कमानिस्तान जा रहिया आहिनि, कुझु तुर्क पाण रहिया आहिनि, कुझु पाकिस्तानी हुया, कुझु बांग्लादेशी हुया, कुझु अफ्रीकन हुया। अफ्रीकन जा मुख़्तलिफ़ कंट्रीज़ आहिनि, सोमालिया हुआ, सूडान आहे ऐं तंज़ानिया में तमामु घणा मुस्लिम्स रहनि था, उहे असांजा उहे उस्ताद हुया। हिते दरअसल असां वटि मज़हब खे, दीन खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु मज़हब जे नाले ते वरितो वियो आहे। मुंहिंजी जेका शुरूआती जेको मुंहिंजो बैकग्राउंड आहे उहो थोरो ईअं सम्झो त मूंखे घरां इहा हिकिड़ी शइ मिली आहे त मुंहिंजो चाचा वॾो आसिफ़ मिठियाणवी शाइर हुयो। मुंहिंजो ॿियो नंबर चाचा उहो मज़हबी तमामु घणो एक्टिविस्ट हुयो। त जेके बि उलमा हुया उन्हनि सां मुंहिंजो उथणु वेहणु बचपन खां रहियो आहे। बाबा तमामु घणो सोशल वर्कर हुयो बचपन खां वठी करे। मूंखे घर में अहिड़ी तरबियत अहिड़ी मिली। असांजे घर में अल्हम्दुलिल्लाह 4.5 या 5 हज़ार जे क़रीब किताब जी लाइब्रेरी आहे। माशाअल्लाह। बचपन में सोबत हमेशह मुंहिंजी आलिमनि सां रही ऐं मुंहिंजी सोबत रही अदीबनि सां रही ऐं सियासी समाजी वर्करनि सां रही। शुरू खां वठी सोशल रहियो आहियां ऐं उन्हनि तंज़ीमुनि जो हिसो रहियो आहियां। इस्लामाबाद मूं चूज़ इन जे लाइ कयो त हिते माज़रत सां मूंखे चवणु न खपे पर उहो इस्लामिक स्टडीज़ में कमु नथो थिए। हिते इस्लामिक स्टडीज़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इस्लामिक हिस्ट्री या इस्लामिक कल्चर खे चयो वञे थो, हालांकि ईअं न आहे। इस्लामिक स्टडीज़ ईअं सम्झो त हिकिड़ो फैकल्टी आहे जिन जा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि ऐं उन्हनि डिपार्टमेंट्स जे अंदरि बि तमामु वॾो कमु आहे। या तव्हां इस्लामिक स्टडीज़ खे हिकिड़ी तव्हां यूनिवर्सिटी चई सघो था, उन मुख़्तलिफ़ जेको आहे फैकल्टीज़ आहिनि, देन उन जो डिपार्टमेंट्स वग़ैरह आहिनि। सो इन जे लाइ मूं इस्लामाबाद चूज़ कयो छो त उते जी जेका एजुकेशन जो जेको मयार हुयो, हालांकि मां उतां जी ॿी का यूनिवर्सिटी चूज़ न कई। मुंहिंजो सिर्फ़ु ज़िंदगी जो गोल हिकिड़ो ई हुयो। माना मुंहिंजो आहे ज़िंदगी में रखियलु त मूंखे जेकॾहिं एडमिशन वठणी आहे त इस्लामिक यूनिवर्सिटी में वठणी आहे ऐं इन डिपार्टमेंट में वठणी आहे। मूंखे शौक़ु हुयो बचपन खां ई। मां ॾिसणु चाहियां पियो त जेको आहे हक़ीक़ी इस्लाम आहे छा, या जेको असां वटि हिते हिकिड़ो आम तासुर में पायो वञे थो उन में ई हक़ीक़त में फ़र्क़ु केतिरो आहे। इन हक़ीक़त जी ॻोल्हा जे लाइ मूंखे होॾे वञिणो त इन ॻोल्हा में तव्हां केतिरो सिखियो, छा ॼाणे सघियो? इन शॉर्ट कीअं, मतिलबु आई न्यू इट त इहो ॾाढो हार्ड आहे इन शॉर्ट बयानु करणु, पर तव्हां कीअं बयानु कंदव? अदी हक़ीक़त खे जेकॾहिं के ॾिठो वञे त हिकिड़ी मां तलख़ ॻाल्हि कंदुसि। असांजे नंढे खंड में इस्लाम न आयो आहे हिन वक़्त ताईं। हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मज़हब आयो आहे। इस्लाम दीन आहे। दीन जी माना हुआ कंप्लीट कोड ऑफ लाइफ। तव्हांजो उथणु, घुमणु, खाइणु, पीअणु, हलणु, ज़िंदगी जी जेका शइ
इवन कि असां ॻाल्हायूं था या जेके असांजा समाजी राब्ता आहिनि, जेका असांजा रूहानी राब्ता आहिनि, जेके असांजा फैमिली टर्म्स वग़ैरह आहिनि, जेका बि शइ इंसानु जहिड़ो आहे उन सां मुंसलिक आहे। पोइ खणी असांजी जेको आहे मिटी हुजे, असांजी माउ हुजे, दरिया हुजे, वण हुजनि, टिण हुजनि, जेका बि शइ असां सां तालुक़ु रखे थी ऐं असां जंहिं शइ सां तालुक़ु रखूं था उन्हनि सां छा बिहेव कजे, उन सां उथणो वेहणो कीअं आहे, उन तक़रीबन मुकमल निज़ाम जो जेको तरीक़ेकार आहे उनखे दीन चयो वेंदो आहे। मज़हब उनखे चयो वेंदो आहे इबादतुनि जे तरीक़े खे। त इबादतूं जेकॾहिं कजनि त कीअं कजनि ऐं उन्हनि जो तरीक़ेकार छा आहे। मिसाली तौर ते दीन इस्लाम में 2 मेन वॾा मज़ाहिब आहिनि। हिकिड़ो आहे मज़ाहिब सुन्नी, ॿियो आहे मज़ाहिब तशय्यो। मज़ाहिब तशय्यो में तव्हां वञो त अलाए खोड़ सारा मज़ाहिब आहिनि, ऐं जेकॾहिं तव्हां मज़ाहिब सुन्नियत में वञो, अहले सुन्नत में अचो, उन में तव्हांजो मज़हब हनफ़ी आहे, मज़हब तव्हांजो आहे मालिकी आहे, शाफ़ी आहे, हंबली आहे। त हिते इबादतुनि जे जेके जोड़ जॻह खे असांखे हिते असां मज़हब खे असां दीन सम्झी वेठा आहियूं, हालांकि दीन इहो न आहे, दीन हिकिड़ी सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। ॾाढी ख़ूबसूरत तव्हांजी डेफिनेशन ऐं एक्चुअल जेका डेफिनेशन आहे उनखे तव्हां बयानु कयो आहे। दुनिया जी एजुकेशन खे कीअं ॾिसो था? हिन वक़्तु ॿुधायो वञे थो त फिनलैंड जी ऑन टॉप प्रायोरिटी जेको आहे सो एजुकेशन उनखे ॾिठो वञे थो। ऐं असां वटि जेको निज़ाम आहे, हिन वक़्तु मां स्टार्टिंग में ॻाल्हि बि कई त एग्ज़ाम्स हलनि पिया ऐं डिफरेंट कॉलेजिस में बोर्ड्स बि लॻी चुका आहिनि। सो यस, ॼाणणु चाहींदासीं तव्हां खां, तव्हांजो छा पर्सपेक्टिव आहे? कॉपी कल्चर असां वटि ॾाढो आम जाम आहे। इन ते बि हिकिड़ी ॾुख जी ॻाल्हि आहे। जॾहिं मां उते वियुसि मूंखे घणियूं शयूं मूंखे अंदाज़नि में ख़बर बि पई। असां वटि हिते पहिरीं ॻाल्हि इल्म जी माना कंहिंखे ख़बर ई कोन्हे त इल्मु आहे छाजे लाइ। तव्हां कंहिंखां पुछो त बाबा पढ़ी छाजे लाइ थो, सर डिग्री हासिलु करे मूंखे फलाणी जॉब वठणी आहे। जॾहिं डिग्रियूं तव्हां जूं या तव्हांजो तइलीम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजी रोज़ीअ जे लाइ थी वञे त तव्हां कॾहिं बि उनखे सिखी या सम्झी कोन था सघो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु। इल्म जी माना इहा हुआ त तव्हांखे सही ग़लति में फ़र्क़ु ॾेखारे त तव्हां इंसानियत ऐं हैवानियत में जेको फ़र्क़ु अचे त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु थींदो आहे तालीम सां, इल्म सां। सही। इल्म माना ॼाण, हर सुठी शइ जी ॼाण। जेका शइ फलाह जे लाइ, अवाम जी बहबूद जे लाइ कमु अची सघे, तव्हां उनखे इल्मु चई सघे था, तव्हां उनखे तालीम चई सघो था। इहो हरगिज़ न आहे जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु जन जी हदीस मुबारक आहे, तलब अल इल्म फरीदत अला कुल्लि मुस्लिम व मुस्लिमा। इल्म जी तरफ़ हर मुस्लमान तोड़े जेको आहे औरत ते फ़र्ज़ु आहे। महबूबनि इहो थोरी फरमायो आहे त जेको आहे सिर्फ़ु दीन जी जेका आहे तइलीम तव्हां हासिलु कंदो त उहा ई, हर उहो इल्मु जेको इंसानियत जी भलाई करे सघे थो उहो इल्मु आहे। बाक़ी असां वटि हिते जेको कॉपी कल्चर थिए पियो या जेको हथ सां असां मुआशिरो पंहिंजो तबाह कयो आहे, कॉपी जेको आहे हथ सां कराए असां अॻिते आया आहियूं। पर जेकॾहिं हिकिड़ो उनजो ॿियो हिकिड़ो नज़रियो ॾिठो वञे, ॿी साइड ॾिठी वञे, जॾहिं असां उते वियासीं पंजाब में, त इहो शायदि ज़रूरी बि आहे। असां सॉरी टू से वॾा बदनाम आहियूं त जेको आहे सिंध में रुॻो हलंदो ई कॉपी कल्चर आहे, पर जेके कॉम्पिटेटिव मूं उते माण्हू ॾिठा उहे मूं उते सिंधी शागिर्द ॾिठा। ऐं जेको उतां जो मुआशिरो वरी जंहिं हिसाब सां कॉपी करे थो त शायदि तव्हां ई असांजे ज़हननि खां बालातर आहे। असां कॾहिं सोचे नथा सघूं त कहिड़े हिसाब सां हिकिड़ी जेको आहे वर्सटाइल तरीक़े सां कॉपी कनि था। अदी हो तमामु घणा वॾा हिकिड़ा जेको आहे माहिर थी चुका आहिनि हिन शइ में। अहिड़ियूं ट्रिक्स हुननि वटि आहिनि, माना अहिड़ो उन्हनि जो दिमाग़ हले पियो थो, उन्हनि जी तरबियत अहिड़ी कई वई आहे जो तव्हां ॾिसंदो त मिसाल तौरु ॾियां त तव्हां तक़रीबन पंजाब जो घर जो हिकिड़ो या ॿ माण्हू ॿाहिरि हूंदा, ॿिया जेके हिते हूंदा उन्हनि जा चङा भला कारोबार हूंदा, तक़रीबन पढ़िया लिखिया इन सेंस सां न त जेको आहे वॾी का हुननि में जेका सुञाण आहे इंसान जी घटि आहे। महिमान नवाज़ी या जेको इंसान जो क़दुरु जेको मूं हिते ॾिठो मूं किथे न ॾिठो आहे। चारई सूबा मां घुमी चुको आहियां, मां उते वियो बि आहियां तनज़ीमुनि जे हिसाब सां, सोशल वर्क जे हिसाब सां। पर जेका मोहबत तव्हांखे हिते मिलंदी, जेको एहसासु तव्हांखे हिते मिलंदो उहो किथे न मिलंदो। हो मुख़्तलिफ़ गैजेट्स इस्तेमालु कंदा आहिनि। असांजो सादो माण्हू जंहिंखे जेको आहे सही तरह पेन हलाइण में कोन थी अचे, राइटिंग असांजी एतिरी चङी कोन्हे, गैजेट्स इस्तेमालु कंदा आहिनि। उन गैजेट्स में अलाए छा छा हूंदो आहे जेको माना कॾहिं सोचियो बि न हुयो त अहिड़ियूं अहिड़ियूं पेनूं अचनि थियूं जेको आहे त ज़ाहिरी तौर ते त
असांखे लॻे थो बसि पेन पियो इस्तेमालु करे उन अंदरि जेको आहे को चिप लॻी पई आहे, उन में टोटल उन में सॼो रिकॉर्डेड थियो आहे, कन में पई आहे, हर शइ उनखे ख़बर पवे थी। ऐं ॿियो हुननि जो स्ट्रॉन्ग आहे ग्रुप तमामु घणो, माना हुननि जा मुख़्तलिफ़ तरीक़ा अंदाज़ हूंदा आहिनि जो उस्ताद मथां बीठो आहे, उन बावजूद बि हुनजी कॉपी हलंदी आहे पई, हुनखे माना कंहिंखे भनक बि न आहे पवंदी, ख़बर बि न आहे। जदीदी माना अंदाज़ में उन्हनि जो जेको आहे सिस्टम जेको आहे त सिंधी न कॾहिं पोइ हिते हुया न आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, इहा ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी ख़ूबसूरत लॻी त असांजो सिंधी माण्हू जेको आहे, सिंधी न्याणी, सिंधी असांजो भाउ भेण ॾाढा कॉम्पिटेटिव आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि हमेशह जेको आहे न उहा वाज़े थी आहे, हमेशह हिकिड़ी ॻाल्हि ज़ाहिर थी आहे त जॾहिं सिंधी नौजवान वञे थो ॿाहिरि त पोइ उहो कीअं परफॉर्म करे थो, पोइ उहो कॉम्पिटेंट कीअं बणिजे थो। बसि असांखे सहूलियतुनि जी घुरिज आहे। सिंधी क़ौम खे जेकॾहिं सहूलियतूं मिलनि, उन्हनि खे त पंहिंजे बेसिक राइट्स खां ई महरूम रखियो वियो आहे। जेकॾहिं ख़ुशहाली हुजे, तमामु सहूलियतूं हुजनि, ज़िंदगी हिकिड़े सुहिणे अंदाज़ में गुज़रे त पोइ सिंधी माण्हू, सिंधी नौजवान कंहिंखां बि घटि कोन आहे। ॿी ॻाल्हि त असां जेको आहे सो जॾहिं स्कॉलरशिप्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त ॿाहिरि जी दुनिया वेलकम कंदी आहे, टैलेंट खे वेलकम कयो वञे थो। उनजे पोयां बि वजूहात इहे ई आहिनि त सिंधी नौजवान इलाही कॉम्पिटेटिव आहे। ऐं स्कॉलरशिप्स बि पाण ॾिसूं पिया त केतिरो ई तादादु जेको आहे सो यूनिवर्सिटी जो डिग्रीस हासिलु करे त ईंदा आहिनि। उनखां पोइ हिकिड़ी लगन हूंदी आहे, हिकिड़ो चाह हूंदो आहे त असां ॿाहिरि वञूं ऐं असां पंहिंजे पाण खे मंझरायूं। सो ईअं सम्झो था त असांखे जेको आहे सो असांजे बेसिक राइट्स खां ई महरूम रखियो वियो आहे। जेकॾहिं जी प्लीज़। अदीन में को शक ई कोन्हे को, असां वटि न हिते तालीम आहे, न असां वटि हिते सिहत आहे, ॿियो डिॼारियो एतिरो वियो आहे। जेकॾहिं हक़ जी आवाज़ केरु बुलंद करे थो, फॉर एग्ज़ाम्पल डोमिसाइल्स जा मसइला थिया सिंधी जे लाइ, ऐं ॾुख जी ॻाल्हि इहा हुआ त CSS असांजा जेके काफ़ी छोकिरा उनखे एतिरो सीरियस नथा वठनि। अलाए केतिरियूं सीटूं ख़ाली वेंदियूं आहिनि CSS जूं, जेके पंजाब उनखे जेको आहे अवेल कंदो आहे, उहो पंहिंजा डोमिसाइल्स ठाराए करे हिते उहो अची हिनखे छो त असांजे हिन ते लीनियंसी तव्हांखे तमामु घणी मिलंदी आहे, बलूचिस्तान जे डोमिसाइल ते, सिंध जे डोमिसाइल ते। त उहो माण्हुनि जो रुझान उते घटि आहे। ऐं घटि बि ॾोहो न आहे। हिते ई हैदराबाद खां मां ॿाहिरि वियुसि उन ॾींहुं कंहिं कमकार सां, मूंखे ॾुख थियो त हिकिड़ी गवर्नमेंट स्कूल में मेयूं ॿधियूं पियूं, वाड़ा लॻा पिया आहिनि, ताकूं लॻियूं पियूं। हिते जेका वॾेरा शाही हले पई, कामोरा शाही हले पई, ऐं जेके पढ़िया लिखिया आहिनि, मूंखे उन्हनि सां तमामु वॾी शिकवा शिकायत आहे। जेसीं ताईं पढ़िया लिखिया न आहिनि हूंदा, उन्हनि जे हथ में अख़्तियार न आहे हूंदो, वेठा रड़ियूं कंदा आहिनि, रोअंदा आहिनि, यार असांखे फलाणी शइ न आहे अवेलेबल, जे असांखे फलाणी शइ न आहे अवेलेबल। जॾहिं उन्हनि खे अलाह करीम नवाज़ींदो आहे, हिकिड़ी मंज़िल ते पहुचंदो आहे, उहो उन ॻोठ खां रवाना थी वेंदा आहिनि। कॾहिं उन ॻोठ में रहंदड़ नौजवाननि जे बारे में सोचींदा न आहिनि के त यार जीअं मूं तकलीफ़ूं फेस कयूं, हे त उहे न फेस कनि। जॾहिं हे पढ़ंदा तॾहिं त असां अॻिते वधंदासीं। असां सभिनी सिंधियुनि खे इनफ़रादी सोच मां निकिरी करे हिकिड़ी इज्तमाही सोच में अचिणो पवंदो, हिकु क़ौम थी करे सोचणो पवंदो जेकॾहिं अॻिते वधिणो आहे। ऐं हींअर बि अलाह जा लख थोरा आहिनि जो काफ़ी एतिरो शऊर अची वियो आहे। जीअं एडवोकेट अमर हसीब साहब तमामु वॾा एक्टिव हुया हिन में धरणे में, ट्रेज़रर आहिनि हींअर कराची बारिया, मुंहिंजा सीनियर आहिनि इस्लामिक यूनिवर्सिटी में, ऐं मां उन्हनि जे हेठां बि तनज़ीम में तमामु घणो कमु कयो आहे। त मूंखे उन्हनि जा लफ़्ज़ यादि हुया। असां सभई वेठासीं, तक़रीबन यूनिवर्सिटी जा कोई 1000-1200 छोकिरा वेठा हुआसीं तनज़ीम जा। असांखे साईं लफ़्ज़ चया त पुट हे लफ़्ज़, हे वक़्तु हींअर जेको आहे हिक ॿिए जा पेर कढण जो न आहे, ऐं हे वक़्तु जेको आहे हिक ॿिए खे परेशान करण जो लाइ मुतहिद थियो। जेकॾहिं ज़हर खे माण्हू आहे ज़हर थियणो पवंदो, जेकॾहिं लोह खे कटणो आहे त लोह थियणो पवंदो। असांखे एतिरो मज़बूत थियणो आहे ऐं मज़बूत थी करे हिन सिस्टम में घिरणो आहे, तॾहिं असां पंहिंजा राइट्स वठी सघंदासीं, तॾहिं असां पंहिंजा हक़ वठी सघंदासीं। बाक़ी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवेयरनेस जी ऐं शऊर जी कमी आहे जेका मां सम्झां थो तमामु घणी घटि आहे। तमामु घणी घटि आहे, बिल्कुलु बिल्कुलु, इलाही ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई। अच्छा, कुझु पर्सनैलिटीज़ इंस्पिरेशन हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे ॾिसी माण्हू अॻियां वधंदो आहे। जॾहिं तव्हां बयानु करे चुको, तव्हांखे जेको आहे सो माहौल इन तरह जो मिलियो, पर कुझु अहिड़ी पर्सनैलिटीज़ जिन खे हमेशह ॾिठो ऐं उन्हनि जहिड़ो इंसानु बणिजणु चाहींदो आहे, सो उन्हनि खे यादि करणु चाहींदो प्रोग्राम में? जी अदी ज़रूरु। अर्रहीक़ुल मख़्तूम बुक आहे सफ़ीउर रहमान मुबारकपुरी साहिब जो, ऐं उहा सीरत जो किताबु आहे। अच्छा। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हर मुस्लमान खे उहो पढ़णु खपे। घणो नथा पढ़ी सघो न पढ़ो। जेकॾहिं तव्हां जॉब होल्डर आहियो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो उहो पहलू पढ़ो।
मुंहिंजी जेका ज़िंदगी जी इंस्पिरेशन थी या जेको मुंहिंजो हींअर विज़न आहे ॾिसण जो या हलण जो मामलात खे, उहो टोटल मां पंहिंजे पाण अलैहिस्सलातु वस्सलाम जिनी जॾहिं सीरत पढ़ी त मुंहिंजो सोचण जो अंदाज़ तब्दील थी वियो ऐं मुंहिंजो फ़िक्र तब्दील थी वियो। इन जे करे मूं जेको इस्लामिक स्टडीज़ चूज़ कई त मूंखे ख़बर पवे त महबूब जो जेको दीन खणी आया हिते, अलाह जो हक़ानी दीन, उहो छा आहे, उन्हनि जी तरबियत छा हुई, हो मुस्लमान खे कीअं ॾिसणु चाहिनि पिया, हो हिकिड़े पुट खे कीअं ॾिसणु चाहिनि था, हो हिकिड़े शोहर खे कीअं ॾिसणु चाहिनि था, हो हिकिड़े कारोबारी माण्हू खे कीअं ॾिसणु चाहिनि था। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अहिड़ो को इंसानियत जो रोल न आहे जेको पाण उन्हनि अदा न कयो हुजे ऐं तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां हुननि निभायो आहे। मूंखे त ॾुख जी ॻाल्हि थींदी आहे तमामु घणी, कुझु असांजा जेके उलमा इकराम आहिनि, जी अफ़सोस सां मूंखे चवणो पवंदो आहे त हक़ीक़त खे अञा सम्झी न सघिया आहिनि, सुञाणे न सघिया आहिनि, घणियुनि शयुनि जी हुनखे ख़बरूं बि आहिनि, ॿुधाइनि कोन था। औरत खे राइट्स जेके अच्छा वधीक कंटिन्यू कयूं था, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक वठूं था, हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था। काली न वञिजो, ॾिसंदा रहिजो अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान जी इहा स्क्रीन अव्हांजी पंहिंजी स्क्रीन 10 बजे खां वठी 12 बजे ताईं प्रोग्राम लाइव अव्हां ताईं पहुचायो वेंदो आहे। अॼु जो जेको महिमान मौजूदु आहे सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब प्रोग्राम में मौजूदु आहे, जंहिंजो आवाज़ त ख़ूबसूरत आहे ई आहे, जंहिंजी एजुकेशन बि तमामु घणी सुठी आहे। ऐं हिकिड़ो माण्हू हूंदो आहे सिर्फ़ु एजुकेशन जी बुनियाद ते, मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन वटि हिकिड़ी डिग्री मौजूदु हूंदी आहे, पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे ॼाण बि हूंदी आहे। त पाण जनाब उन्हनि मां हिकु आहिनि, अव्हां खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह, कहिड़ो कलाम ॿुधाईंदव? सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन जहाँ भी हो वहीं से दो सदा सरकार सुनते हैं। जहाँ भी हो वहीं से दो सदा कार सुनते हैं। जहाँ भी हो वहीं से दो सदा से कार सुनते हैं। सरे आईना सुनते हैं, पसे दीवार सुनते हैं। मैं सदके जाऊं उनकी रहमतल लिल आलमीनी के। मैं सदके जाऊं उनकी रहमतल लिल आलमीनी के। पुकारो चाहे जितनी बार वो हर बार सुनते हैं। पुकारो चाहे जितनी बार वो हर बार सुनते हैं। मेरा हर सांस उनकी आहटों के साथ चलता है। मेरा हर सांस उनकी आहटों के साथ
साथ चलता है, मेरे दिल के धड़कने की भी वो रफ्तार सुनते हैं, मेरे दिल के धड़कने की भी वो रफ्तार सुनते हैं। मुज़फ़्फ़र जब किसी महफिल में उनकी नात पढ़ता है, मुज़फ़्फ़र जब किसी महफिल में उनकी नात पढ़ता है, मेरा ईमान है वो भी मेरे अशआर सुनते हैं, मेरा ईमान है वो भी मेरे अशआर सुनते हैं, सरे आईना सुनते हैं, पसे दीवार सुनते हैं। सुभान अल्लाह माशाअल्लाह जी। अच्छा, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी मुंहिंजी भेण जुमे जे ॾींहं जी मुबारक हुजेव। ख़ैर मुबारक हो, अव्हांखे बि जुमे जो मुबारक हुजे। हींअर मां वेठा कोर्ट में टीवी ऑन कई त कारी साहब को तव्हां घुरायो आहे जी, उन में अदी इहो ज़बरदस्त जेको इहो प्रोग्राम आहे जेको कारी साहब तव्हां घुरायो आहे इस्लामाबाद माना इस्लामिक कल्चर में जेका कई अथव इस्लामाबाद मां, इन में कारी साहब खे मूंखे हिकिड़ी ओपिनियन वठिणो हो त असां वटि जेको कारी साहब जेको स्टेप वठे पियो ऐं सिंध जे हवाले सां, त मां पियो चवां त जेकॾहिं असांजे इस्लाम जे हवाले सां जेका सिंध में अवेयरनेस थोरी घटि आहे, अञा वधीक हुजणु खपे पढ़ियल लिखियल सोच जी। जीअं अॻु में नात ख़ान वॾा लेखक हूंदा जीअं गुलाम नबी महेसर साहब वारा, उहा पंहिंजी शाइरी बि लिखंदा, वरी उन जे पोयां के तिर्ज़ूं बि ठाहींदा, पर अॼुकल्ह उन खां अपोज़िट अची वियो आहे। शाइरी त ठहे थी, पोयां जेके ठाहिनि पिया के गाननि जी मथां तिर्ज़ा हीअ आहे। मां पियो चयो साईंअ खे इहो अर्ज़ु हो त जेकॾहिं तव्हां नई जिदत नवाण सां आणणु चाहियो, जीअं विच ते असांजी इस्लाम 360 ऐप ठाही रमज़ान छिपा साहब, जेकॾहिं सिंधीअ में बि पोइ असां वटि अहिड़ा जेके मुहक़क़ ऐं जेका कारी साहब आहिनि अचनि पढ़ियल लिखियल ऐं अवेयरनेस ॾियनि असां वटि। स्पेशली छा आहे जो असांजी सिंध में आहे इस्लाम जो रुझान आहे, पर जेका नवाण ऐं जिदत जे हवाले सां उहा अवेयरनेस घटि आहे। ॻोठनि में कुंडनि कुर्छनि में हाणे अचे पई, त मूंखे बसि इहो ई चवणो आहे। ॿियो तव्हां प्रोग्राम जो जेको अॼुकल्ह पैटर्न हले पियो तव्हांजो माशाल्लाह ज़बरदस्त आहे। मोराई साहब खे जस हुजे, मजबूर मुर्तज़ा मजबूर साहब, वधी तव्हांजी टीम खे बि, ऐं अॼु बि मूंखे ॾाढी इहा ख़ुशी थी वधीक। थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, ॾाढो सुठो तव्हांजो सुवालु आहे ऐं तव्हांजे कमेंट्स जे लाइ आउं शुक्रगुज़ार आहियां। जी प्लीज़, छा आंसर ॾियणु चाहींदव? अदे 3-4 सवाल कया आहिनि, मां मुख़्तसर कंदो वेंदुसि। जी जी प्लीज़। सभ खां पहिरियां ईंदुसि नात ख़्वानी ते। अदे चयो त जेको आहे नात ख़्वानी जेका तर्ज़ आहे त उहे पहिरियां इहे हूंदियूं त गाननि ते न हूंदियूं, ऐं पहिरीं ॻाल्हि त असांखे थोरो इन फ़िक्र मां निकिरणो पवंदो आहे त नात हुजे या गानो हुजे या कव्वाली हुजे, उहा तव्हांजी राग ते ॿधल हूंदी आहे। जेसीं ताईं तव्हां राग जी सिख्या नथा वठो तेसीं ताईं न तव्हां नात ख़्वान थी सघंदो, न ॻाइणा थी सघंदो, न कवाल थी सघंदो। मेन बेसिक शइ आहे इहा। नात ख़्वान जेके मूंखे ॿुधनि पिया, तव्हांखे मुंहिंजो हिकिड़ो वॾे माॾो अर्ज़ु आहे। ॿियो मूंखे वॾे माॾी शिकायत आहे अवाम मां। पहिरियां अवाम ॿुधंदी हुई त हाजी गुलाम नबी जहिड़ा माण्हू अॻिते ईंदा हुआ, पढ़ंदा बि हुआ। हींअर अवाम जो रुझान तमामु घटि थी वियो आहे। यकीन मञो, काफ़ी महाफ़िल मां अटेंड कंदो पियो अचां, कॾहिं कॾहिं जेकर तव्हां सुठी का शइ पढ़ियो, मयारी शइ पढ़ो, त माण्हू उबासियूं ॾींदा आहिनि, असांखे पाण उबासी थींदी आहे, पोइ चवंदो यार पढ़ूं त पढ़ूं छा। नात ख़्वान खे खपंदी आहे दाद, हू बुखियो हूंदो आहे तव्हांजी दाद जो। हाणे दाद हुनखे जंहिं शइ में मिलंदी, कलाम उहो ई पढ़ंदो। असां वटि हिते मामिलो इहो थी वियो आहे त शाइर असां वटि हूअं मौजूदु आहिनि, नात जा हुजनि, नातगो शाइर हुजनि, या गज़ल जा जेका शाइर हुजनि, या नज़म लिखंदा हुजनि, या गीत लिखंदा आहिनि। शाइर असां वटि आहिनि, ऑडियंस उन्हनि शाइरनि वटि कान्हे का।
जेकॾहिं तव्हां साञा वंद माण्हू उन्हनि सना ख़्वाननि खे मदू कयो या उन्हनि खे तव्हां गौर सां ॿुधो त हो यकीनन इहो पोइ वक़्तु वरी वापसि ईंदो ऐं उहे शाइर काॾे विया उन्हनि खे तव्हांखे मिलंदा। बाक़ी हाजीअ जहिड़ो शाइर नात जी दुनिया में सिंधीअ में मां न अॼु ॾींहं ताईं ॾिठो आहे, मूंखे नथो लॻे को थींदो बि। ॿियो सवाल अदा कयो त जेको आहे रुझान तमामु घटि आहे। रुझान अदा वाक़ई घटि आहे ऐं उनजी अवेयरनेस बिल्कुलु कोन्हे का। इन लाइ मूं जेका ॻाल्हि कई पए त उलमा खे खपे त हक़ीक़ी दीन जेको आहे उहो अॻिते फॉरवर्ड कनि, मिंबर ते वेही करे फलाणो सही कोन्हे, फलाणो सही कोन्हे, फलाणो सही कोन्हे। हाणे ॾुख जी ॻाल्हि इहा हुआ त पहिरियां हूंदा चलो ठीकु आहे 2-3 सेक्ट्स हूंदा, हींअर सेक्ट्स जे अंदरि एतिरो कमु थी वियो आहे जो हिक ॿिए खे मञण लाइ तयारु कोन्हनि के। जेकॾहिं सभु माण्हू काफ़िर थी वञनि उन्हनि जे मुताबिक़, छो त केर बि कंहिंखे मुस्लमान सम्झण लाइ तयारु कोन्हे को सवा पंहिंजे। असांखे इन्हनि शयुनि मां निकिरणो पवंदो ऐं इहो उलमाए किराम ते इहा वॾे मां वॾी आहे ज़िमेदारी बि आहे। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम जी ग़ालिब असांजा उस्ताद हुया, असांखे पढ़ायुनि पिए जॾहिं त उन्हनि असांखे ॻाल्हि कई त पुट हिकिड़ी हदीस मां तव्हांखे ॿुधायां थो, पंहिंजे कॾहिं ज़हन मां हेॾे होॾे न कजो, उनखे हमेशह यादि रखिजो। उन्हनि चयो त तव्हां ॾिठो आहे त बाहि जेका हिते ॿरे पई थी उनखे ॿारण जे लाइ असांखे ईंधन जी ज़रूरत पवंदी आहे। सर बिल्कुलु पवंदी आहे। चई बाबा उहो काठियूं ईंदियूं, कॾहिं पेट्रोल ईंदो, का कली ईंदी, का थेली ईंदी, असां गॾिजी करे पाठो को अची वियो असां हुनखे बाहि ॿारींदा आहियूं। त जहनुम जी बाहि तव्हां छा था सम्झो त बसि ईअं ॿरी पई हूंदी? असां चयो त न सर ईअं त थी नथो सघे। त सर चयो त पुट अलाह ताला क़ुर पाक में फरमायो आहे उहा जहनुम जी बाहि जंहिंजो खाज, जंहिंजो ॿारण इंसानी पथर हूंदा। सर बिल्कुलु। चई भला पोइ तव्हांखे कंहिं इहो मिंबर ते वेही ॿुधायो त उहे माण्हू कहिड़ा हूंदा? की भला तव्हांजे मुताबिक़ केरु हूंदा? साईं फिरौन हूंदो, शदाद हूंदो, या जेके माण्हू काफ़िर हूंदा। चई न पुट तव्हां ग़लति था सोचो। पाण फरमायूं त जे 3 माण्हू उन में सड़ंदा, 3 टोला, हिकिड़ो टोलो वालिदैन जो नाफ़रमान, ॿियो टोलो व्याजखोर, ऐं पाण फरमायूं 3 टोलो जंहिंजी जेको आहे तमामु घणी वधीक हूंदी तादाद, उन में मिक़दार घणी हूंदी, उहे हूंदा उलमाए सू। उलमाए सू उनखे चयो वेंदो आहे जंहिं दीन खे मक़सदनि जे ख़ातिर खपायो। सही। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुबारका हमेशह आलिम खे कारोबार करण जे लाइ दीन पढ़ण जो हुकुम न ॾिनो आहे। आलिम ख़ातिम थी करे रहे। बेशक ईअं नाहे त तव्हां मस्जिदुनि में वेही करे तव्हांजी सिहत तब्दील थींदी वञे, तव्हां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी जेकर चओ था त असां दीन जा फॉलोअर आहियूं। सही सही। मां सभिनी खे नथो चवां, काफ़ी अहिड़ा रोल मॉडल्स बि आहिनि उलमाए किराम जा, मगर ॾुख सां चवणो थो पए त उलमाए सू जी हिकिड़ी क्वांटिटी घणी आहे, ॿियो अवाम उनखे चाहे बि घणो थी। सही सही। तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर वक़्त जूं घड़ियूं असांखे वधीक इजाज़त कोन पयूं ॾियनि। नातिया कलाम ज़रूरु ॿुधणु चाहींदासीं। काफ़ी सारियूं कॉल्स अचनि पियूं ऐं फरमाइशूं बि अचनि पियूं, पर मां का फरमाइश नथी कयां। मां चाहींदसि त तव्हां कोई नातिया कलाम ज़रूरु असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुचायो। आख़िर में मनक़ब जा चंद अशार मौलाए कुल काइनात जी शान में। जी बिस्मिल्लाह। अली इमाम मनस्तो मनम गुलाम अली, हज़ारे जान गिरामी फिदा बना में अली, हैदरियम कलंदरम मस्तम बंदाए मुर्तज़ाली हसम, पेशवाए तमाम रिंदानम के सगे कुए शेर यज़दानम, के सगे कुए शेर यज़दानम, फ़कीरों का है क्या चाहे जहाँ बस्ती बसा बैठे,
فقیروں کا ہے کیا چاہے جہاں بستی بسا بیٹھے علی والے جہاں بیٹھے وہیں جنت بنا بیٹھے علی والے جہاں بیٹھے وہیں جنت بنا بیٹھے فراز دار ہو مقتل ہو زندہ ہو کہ صحرا ہو فراز دار ہو مقتل ہو زندہ ہو کہ صحرا ہو جہاں ذکر علی چھیڑا جہاں ذکر علی چھیڑا وہیں دیوانے آ بیٹھے جہاں ذکر علی چھیڑا وہیں دیوانے آ بیٹھے کلندر اولیاء صوفی ملنگو مست دیوانے کلندر اولیاء صوفی ملنگو مست دیوانے علی کے عشق میں دنیا تو کیا خود کو بھلا بیٹھے علی کے عشق میں دنیا تو کیا خود کو بھلا بیٹھے ادھی क़यामत जॾहिं हिकिड़ो ऐलान थींदो सभिनी अंबिया खे बि हुकुम थींदो त जेके बि बीठा आहियो बादब उथी बीह रहो हिकिड़ी शख़्सियत अहिड़ी हूंदी जंहिंजे लाइ रसूल ख़ुदा पाण बादब थी करे बीह रहंदा इन जहिड़ो ख़ूबसूरत शेर मौजूद ॾींहं ताईं न ॿुधो आहे छा हुन ख़ूब लिखियो आहे शाइर ये कौन आया के इस्तकबाल को सब अंबिया उठे ये कौन आया के इस्तकबाल को सब अंबिया उठे ना बैठेगा कोई तब तक ना बैठेगा कोई तब तक ना जब तक फातिमा बैठे ना बैठेगा कोई तब तक ना जब तक फातिमा बैठे और अली वालों के नारों ने रजा ऐसा समा बांधा अली वालों के नारों ने रजा ऐसा समा बांधा कि खुद मौला भी अपने नाम का नारा लगा बैठे कि खुद मौला भी अपने नाम का नारा लगा बैठे अली वाले जहाँ बैठे वहीं जन्नत बना बैठे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मनक़बत छा ई ॻाल्हि कजे जॾहिं बि मनक़बत खे ॿुधिजे थो त असां जिथे वेठा हूंदा आहियूं विसरी वेंदो आहे सभु कुझु विसरी वेंदो आहे ऐं बिल्कुलु मनक़बत ॿुधंदे गुम थी वेंदा आहियूं आवाज़ जॾहिं ख़ूबसूरत हुजे त पोइ त महफ़िल ई ख़ूबसूरत बणिजी वेंदी आहे सो अॼु नाज़रीन असां उस्ताद अब्दुल्ला कच्छी खे बि यादि कंदासीं उन्हनि जे विछोड़े खे 22 साल गुज़री चुका आहिनि ऐं उन्हनि जेको आहे सो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॻायो शाह साईं जे राग खे उन्हनि ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में आवाम ताईं पहुचायो ऐं रेडियो ते 1 जुलाई 1970 जे सिंधी ज़बान जे प्रोग्राम जो जॾहिं आगाज़ थियो
त उन में बि उन्हनि जे नगमे खे शामिलु कयो वियो ऐं उन्हनि जो नगमो तमामु ॿुधंदड़नि ताईं पहुतो। उन्हनि जो ख़ूबसूरत आवाज़ खे उन पहिरें सिंधी प्रोग्राम में शामिलु कयो वियो ऐं उन खां अलावा जेकॾहिं रेडियो जी ॻाल्हि कजे थी या टेलीविज़न जी ॻाल्हि कजे थी या फिल्म्स जी ॻाल्हि कजे थी त उन्हनि जे आवाज़ खे हमेशह रेडियो ते बि शामिलु कयो वियो, फिल्म्स में बि शामिलु कयो वियो, टेलीविज़न ते बि अवां उन्हनि खे ॾिठो ऐं अवां उन्हनि खे ॿुधो। उस्ताद अब्दुल्ला कच्छीअ जो जेको कमु हुयो उहो तमामु सुठो ऐं तमामु ख़ूबसूरत उन्हनि जो कमु हुयो। अॼु बि तव्हां जेकॾहिं उन्हनि खे सर्च करे ॿुधंदव या ॾिसंदव त तव्हांखे ज़रूरु ख़बर पवंदी। कुझु शख़्सियतूं मां हमेशह चवंदी आहियां अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मिसारजंदड़ न हूंदियूं आहिनि, उन्हनि जो कमु हूंदो आहे, उन्हनि जो किरदारु हूंदो आहे जेको हमेशह उन्हनि खे यादि रखंदो आहे। हाणे ॾिसो 22 साल जेकॾहिं गुज़री विया आहिनि, उन्हनि खां पोइ बि उन्हनि खे असां यादि कयूं पिया त उस्ताद अब्दुल्ला कच्छी जो आवाज़ बि त एतिरो ई ख़ूबसूरत हूंदो। सो इन्हनि ई ॻाल्हियुनि सां पंहिंजे प्रोग्राम जो इख़्तिताम वठूं था। सरताज हफ़ीज़ साहब तव्हांजे वक़्तु ॾियण जा थोराइता आहियूं। अव्हांजे हुजण सां यकीनन अॼु जो प्रोग्राम तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में मुंहिंजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो आहे। अव्हां सभिनीनि जूं कॉल्स ऐं अव्हां सभिनीनि जो साथ, अव्हां सभिनीनि जा कमेंट्स बेहदि शुक्रगुज़ार आहियां। अव्हां सभिनीनि जी बि हींअर मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदव। पंहिंजे दुआउनि में रखंदो यादि। इंशाअल्लाह सूमर ते वरी गॾु आहियूं। अल्लाह निगहबान।